हीअ बि ॻाल्हि यादि करे छॾियो, ही इश्क जो मैदान है। इश्क जो मैदान एडो तो खूबसूरत होंदो है जो महबूब हासिल कर पंहिंजी जाइ ते या बड़ी खुशनसीबी होंदी है। पर इश्क की दुनिया अड़ी होंदी है जो महबूब मानन का वधिक अजमत, वधिक खुशनसीबी, वधिक रौनक महबूब दे वेंदे रस्ते में फना ऐं शहीद थियण में आ। तॾहिं मुर्शिद लतीफ़ चए हो, अगे पोए मरा मर मरा मार्ग में आजादी ॾिसण महबूब मानन वाकई वधी खुश नसीबी है। पर भिटाई साहब चए तो अगे पोए मरणो थम, पर खुदा करे तो महबूब दे वेंदे रस्ते में मरी पवां। अगे पोए मरा मर मरा मार्ग में, छो मथे पोए पिरिया खून मुंहिंजो सजणे। हाणे जेस ताईं जेके माण्हू मूं अर्ज़ पे कयो त आशिक जो तयन, आशिक जी अहमियत, आशिक जो कद्र ऐं किरदार महबूब जे कद्र अहमियत सां जुड़ंदी, तसवुर कयो जिन माण्हुनि जो धरतीअ सां मोहबत हुजे, उन जी अहमियत, उन्हनि जो